वॻण लॻ ॻोठ थरड़ी हाशिम में पोरियत जी 3 वरहनि जी मासूम न्याणी दिलि में सोराख़ वारी बीमारी में मुब्तला थियण बाद सख़्त तकलीफ़ भोगण लॻी। उन ॾस में पोरियत बदरुद्दीन शेख जी 3 वरहनि जी न्याणी ख़दीजा अल कुबरा खे दिलि में सोराख़ थियण बाद वारिसनि इलाइक़े जे मुख़्तलिफ़ सरकारी अस्पतालनि मां इलाज करायो, मगर को बि फ़ाइदो न पइजी सघियो। जॾहिं त न्याणी जे इलाज लाइ पोरियत खे डॉक्टरनि कराची अस्पताल जो मशवरो ॾिनो आहे। होॾां पोरियत न्याणी जे वधीक इलाज जी सघ न हुजण करे बिना इलाज जे न्याणी खे घर में बेयारो मददगार विहारे छॾियो आहे। उन हवाले सां पोरियत बदरुद्दीन शेख रोअंदे ॿुधायो त आउं हिकु ग़रीब मिसकीन पोरियत आहियां, मूंखे हिन वक़्तु कमाइण जी बि वसियत न आहे। मुंहिंजी 3 वरहनि जी मासूम न्याणी ख़दीजा कुबरा खे दिलि में सोराख़ वारी बीमारी आहे। हू हर वक़्तु तकलीफ़ में रहे थी। संदसि तकलीफ़ नथी ॾिठी वञे खेसि मुख़्तलिफ़ सरकारी अस्पतालनि में ॾेखारियो आहे, पर डॉक्टरनि जो मशवरो आहे त संदसि ऑपरेशन थींदो ऐं उन ते लखे रुपया ख़र्चु ईंदो। मां मिसकीन संदसि ख़र्चु बर्दाश्त नथो करे सघां। मां संदसि इलाज जे लाइ समूरनि इंसाननि खे अपील थो करियां त मुंहिंजी न्याणी जे इलाज जे लाइ मुंहिंजी मदद कई वञे, त जीअं मुंहिंजी मासूम न्याणी जी ज़िंदगी बची सघे। ॿी तरफ़ समाजी अॻुवान बख्श अली ऐं कामरान अली तुनियो ॿुधायो त पोरियत जी न्याणी जे इलाज जे लाइ सघारियूं दुरियूं ऐं वस वारा अॻियां अचनि, जीअं मासूम न्याणी जी ज़िंदगी बची पवे। जॾहिं त सरकारी अस्पतालनि में एतिरी सहूलियत न आहे जो न्याणी जो मुयसर इलाज थी सघे। हुननि वधीक चयो त तक जे चूंडियल नुमाइंदनि खे पोरियत जी न्याणी जो नोटिस वठणु घुर्जे ऐं न्याणी जो इलाज सरकारी सतह ते कराची अस्पताल मां करायो वञे। रिपोर्ट हसन अली मुगेरी, VNS वॻण।